तारीख महल और दिल्ली के लाल किले के सवाए मुसलमानों के 800 साल हुकूमत और उनकी तहजीब का कोई निशान नहीं मिलेगा। दीनी मदरसा जाते इस्लाम जा किला हिदायत जा सरचश्मा दीन जो पनाह गाहूं इशात दीन जो तमाम वडियो जरियो आहिन। उते हू दुनिया जे सब खां वडी हकीकी तौर ते NGOs आहिन। लखें तुलबा ऐं तालिबात के बिला मुआवजा तालीम जे ज़ेवर सां आरिस्ता करण सां गॾोगॾु उन्हनि खे राइश खुराक मुफ्त तबई सहूलतूं भी फराहम कंदा आहिनि। उन्हनि खे दीनी मदरसन हर दौर में तमाम तर मसाइब ऐं मुश्किलात पाबंदियुनि जे बावजूद कंहिं न कंहिं सूरत में शिकिल में पंहिंजे वजूद ऐं मक़ाम बरक़रार रखंदे इस्लाम जे तहफ़ुज़ ऐं उनजी बका में अहम किरदार अदा कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह ही मदरसो जामिया दारुल उलूम हमादिया उन मदरसन वांगुर ही अस्हाबे सुफ़ा सां निस्बत रखे तो। तकरीबन 40 सालन का कौम जे मासूम बच्चन के दीनी ऐं असरी तालीम जी खिदमत सर अंजाम ॾेई रहियो आहे। इन मदरसे जा मक़सद अहिड़ा आलिम फाज़िल ऐं दाई दीन पैदा करण आहिनि जेके इल्म जी कमालियत सां गॾोगॾु इख़लास जे ज़ेवर सां मुज़य्यन हुजनि। उम्मत मुस्लिमा के सिरात मुस्तक़ीम जे तरफ़ वाक़िफ़ करण मुसलमान अवाम जी इस्लाह ऐं रहनुमाई उन्हनि खे बेदीनी ऐं बातिल नज़रियात का बचान लाए अमली कम करण आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त जामिया में 150 जे करीब 10 उस्तादन जी निगरानी में मुसाफिर शागिर्द ज़ेर तालीम आहिनि। उन्हनि तालिबनि जे खाधे पीते राइश जो इलाज बंदोबस्त जो ही इदारो करे रहियो आहे जंहिंजो तकरीबन माहाना ख़र्च 4 लख ऐं सालाना ख़र्च 48 लख रुपया। उन खां अलावा तामीराती ख़र्च भी आहे। इन तमाम तर खर्चे जे बावजूद अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मदरसो पान बर्दाश्त कर रहियो आहे। जामिया जे तरफ़ खां चंदे लाइ न कोई सफ़ीर मुक़रर आहे। मुसलमान भाइरनि खे अपील था कयूं त पंहिंजे मख़सूस दुआइन में हिन इदारे के हर दम हर वक्त हर माल याद रखंदा। अल्लाह ताला हिन इदारे जी ज़रूरियात के पंहिंजे ग़ैबी खजानन मां मदद फरमाए। जामिया जे मुस्तक़बिल जा तामीराती मंसूबा ओला खां नई बिल्डिंग रयल पलेस्तर बिजली ऐं सोलर सिस्टम जो मंसूबो शामिल तकरीबन उन्हनि मंसूबनि जो 50 खां 60 लाख खर्च आहे। मुस्तक़बिल जा तालीमी मंसूबा नंढन बारन के प्राइवेट स्कूल पेजी का 5 ताईं प्राइवेट स्कूल जी सहूलत कायदो हिफ़्ज़ ऐं नादरा के नई तिर्ज़ ते पढ़ाइन। अरबी इंग्लिश ऐं उन जो तकल्लुम जो कोर्स शामिल आहे। अल्लाह ताला का अवां भी दुआ घुरो मां भी दुआ घुरां जामिया जा इहे जेके मंसूबा आहिनि अल्लाह ताला पंहिंजी ग़ैबी खजानन मां उन्हनि खे भी पूरो करण जी मदद फरमाए। मां पंहिंजी स्टेट ते मौजूद आहिनि असांजे जमियत उलमा इस्लाम मरकज जा जनरल सेक्रेटरी सीनेटर बतले हुरियत हजरत मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब उनजो मां इंतहाई दिल से शुक्रिया अदा कयां तो वो असांजी दावत के कबूल करे असांजे हिन प्रोग्राम के रौनक बख्शी ऐं असांजे हिन प्रोग्राम जा मेहमान नक़ीब जमीयत हजरत साईं अब्दुल क़य्यूम साहब सूबाई अमीर थियानी उनजो मां शुक्रिया अदा कयां तो वो भी असांजी स्टेट ते अची करे असांजे हिन प्रोग्राम जी रौनक बख्शिया आहिनि ऐं उनखे मां मुबारकबाद पेश कयां तो। वो असांजे सूबे जा अमीर मुंतखब थिया आहिनि ऐं असांजे स्टेट ते मौजूद आहिनि हजरत साईं गुलामुल्लाह हालेजवी साहब उन्हनि जी खिदमत में ऐं उन्हनि जो भी मां शुक्रिया अदा कयां तो जो हुननि असांजी स्टेट ते अची करे असांजे प्रोग्राम के रौनक बख्शी ऐं असांजी स्टेट ते मौजूद आहिनि असांजे तालके जा अमीर सूबाई सालार हाफिज सिराज अहमद चन्नो साहब उन्हनि जी भी मां इंतहाई दिल सां शुक्रिया अदा कयां तो। ऐं असांजी स्टेट ते मौजूद आहिनि मदीने मुनव्वरा सऊदी अरबिया जा जमियत उलमा इस्लाम जा अमीर हजरत मोहतरम जनाब हाजी अब्दुल रज़ाक वासो साहब उन्हनि जो भी मां दिल सां शुक्रिया अदा कयां तो। उन्हनि भी असांजे प्रोग्राम के रौनक बख्शी हिन वक्त मां बिला ताखीर बल्कि असांजी स्टेट ते मौजूद आहिनि सैयद सादात हजरत साईं अबू बकर शाह साहब हजरत मौलाना
मौलाना अब्दुल्ला लगारी साहब रहनुमा जमियत उलमा इस्लाम जिले घोटकीजा जाम साजन चाचर साहब जेके यूसी रोंती जा चेयरमैन आहिन उन्हीं सां गॾु जेका टीम आई है मां उन्हनि जो भी तहे दिल सां शुक्रियो अदा कयां तो जे असांजे इन प्रोग्राम के रौनक बख्शी बिला ताखीर मां पंहिंजे तालके जे अमीर हजरत मौलाना हाफिज सिराज अहमद साहब जी खिदमत में गुजारिश कंदुम तो हु अवां जे सामो चंद कलिमात जिक्र फरमाए ऐं उहे हैदरी साहब के खिताब भी दावत भी दे।